तव्हांजे साम्हूं पेश आहे भारत जी सुपुत्री जेका अकेली वञी रही आहे फिनाले राउंड में। ॾाढी महिनत कई अथई। भारती ठाकुर। मुंहिंजे घर जा भातियुनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण थी वञा। मुंहिंजे घर जा भाती न सर्कस जा जोकर अथव। जोकर, हिकु अमिताभ वांगुरु लंबो त ॿियो मुकरीअ वांगुरु डेंडो, हिकु ॿोड़ो त ॿियो ठोड़ो। छा ॿुधायांव, हिकु हकलो त ॿियो ॿितो। हिकु ॾींहुं मुंहिंजी ॾेराणीअ जो पुटु आयो साईं डुकंदो डुकंदो, ताती ताती तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे लाइ पलिया पलिया लिता था अचनि। चयोमांसि हा पुट, तुंहिंजे लाइ परियां परियां ई रिश्ता ईंदा। असां भरिसां वारनि खे ख़बर आहे न तूं आहीं कहिड़ो। चए थो, पोइ चयोमांसि ॿुध पुट, तुंहिंजे साम्हूं न अगरि कॾहिं कोई सुहिणी छोकिरी अची वञई, हा तूं हुनखे ॾिसंदेसि त हुनखे इंग्लिश में छा चवंदे सुहिणी छोकिरीअ खे? चए थो ताती तव्हां कुतबी अथव, मां त आई लव यू चवंदोमांसि। मां चयो बूंडा वटि, हा आई लव यू चवंदे बिता। चयोमांसि अच्छा, पर ॿुध पुट, रुगो आई लव यू चवण सां कमु न हलंदुई, तोखे हुनखे शेरो शाइरी बि ॿुधाइणी पवंदी। चए थो हा दादी, पोइ तव्हां ॿुधायो मां कहिड़ी शाइरी हुनखे तई ॿुधायां। मां चयोसि भी, हुनखे चइजांइसि चांद तो बहुत देखे पर तुम जैसी चांदनी नहीं देखी। पर ॿुध, हुनखे न जेकर तूं ही सिंधीअ में चवंदेसि त ॾाढी इम्प्रेस थी वेंदे, मस्तु। चए थो हा हा दादी, मां ॾाढो होशियारु आहियां, मां सिंधीअ में तई थो ॿुधायांव। मां तंद त दादा ॾिठा, तो जहिड़ी तंदी किथे न ॾिठी। मां चयोसि ॼाण थी अचई छम छम कंदी छोरी तुंहिंजे लाइ शादी करण जे लाइ। हा चयोमांसि भूंडा खे ॾियईं छोरा, कुझु पढ़ी लिखी वञी हा त ॿेड़ो को तरई आहे तुंहिंजो। हा हुन साम्हूं वारी छोकिरीअ खे ॾिठो अथईसि हुन साम्हूं वारी छोकिरीअ खे? ताती हुनखे 3 सालनि खां रुगो ॾिसंदो ई त तातो तॾहिं त फेल थो थियां। मां चयोमांसि धूड़ का पवई। चयोमांसि ॿितो मई मञंदो कोन, शादी त हिनखे करणी आहे ऐं असांखे हिनजी कराइणी कान्हे, त कुझु त सॉल्यूशन कढणो पवंदो। चयोमांसि ॿुध पुट रेलू, मां तोखां हाणे कुझु क्वेश्चन्स कंदीमांइ, 4 सुवाल तोखां कंदीमांइ, पर हुनजा तूं मूंखे सिधा जवाब न ॾिजांइ, उबता जवाब ॾिजांइ, उल्टो जवाब ॾिजांइ। हा दादी ॿुधो ॿुधो, मां त ॾाढो इंटेलिजेंट आहियां। मां त वही पे थी इंटेलिजेंस ई नज़र थी अचई। चयोमांसि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं हींअर किथे बीठो आहीं? आत्मान ते बीठो आहियां। चयोमांसि हा, मां तुंहिंजी केरु आहियां? तव्हां मुंहिंजी भेण आहियो। मां चयोमांसि गुड, वेरी गुड। अच्छा इहो ॿुधाए, गांइ जा घणा पेर हूंदा आहिनि? दादी 5 पेर हूंदा आहिनि। मां चयोमांसि हा 5 पेर। अच्छा रेलू इहो त ॿुधाए, मां तोखां हींअर घणा क्वेश्चन पुछी छॾिया आहिनि? दादी रुगो 3 पुछिया अथव, हिकु बाक़ी आहे। मां चयो शादी कैंसिल।